सिर्फ़ 2 सालनि में सिंधियुनि जे दिलनि ते राज कंदड़ उहो आवाज़। काश मुहबत में कोई शल दिल जे हथां ते मुंहिंजो नालो लिखियल हुई, मूं ॿुधो बात ठीकु आहे बेसदा ॾे मूंखे दोस्त कंहिं प्यारे दिलड़ी दुखायई जॾहिं लुढ़क। आख़िर अहिड़ो छा थियो जो ही सुरीलो आवाज़ ओचितो हमेशह लाइ ख़ामोश थी वियो। हिकु अहिड़ो नालो जंहिं मुहबत दर्द ऐं सुरनि सां सिंध खे दीवानो बणाए छॾियो। जंहिंजा गीत माण्हुनि जे अखियुनि में लुढ़क आणे छॾनि था, उहो नालो हो मुरीद अब्बास। मुरीद अब्बास 10 अप्रैल साल 1973 ईस्वीअ में मोहम्मद आलम मदाह कटबर जे घर में जनमु वरितो। संदसि तालुक़ सिंध जे तारीख़ी ज़िले लाड़काणे सां हो, जॾहिं त संदसि अबाणो शहर नवंदेरो हो। मुरीद अब्बास पंहिंजी इब्तिदाई तालीम पंहिंजे अबाणे शहर नईंदेरे मां हासिलु कई, जंहिं बाद हुन शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटीअ में दाख़िला वरिती, जितां हुन BA जी डिग्री हासिलु कई। तालीम मुकमल करण खां पोइ खेसि म्यूनिसिपल कमेटी नईंदेरे में क्लर्क तौरु नौकरी मिली। संदसि वालिद साहब न सिर्फ़ु हिकु सुठो ॻाइणो हो, पर शाइर ऐं स्टेज ड्रामनि जो बहितरीनु अदाकार हो। वालिद जे फ़न ऐं शख़्सियत मुरीद अब्बास जी दिलि ते गहरो असरु छॾियो, जंहिं सबबु हुन नंढपण खां ई मौसीक़ीअ जी दुनिया में क़दम रखण जो फ़ैसिलो कयो। खेसि नंढपण खां ई राग ऐं मौसीक़ीअ सां बेहद इश्क़ हो। स्कूलनि ऐं कॉलेजनि में थींदड़ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि दौरान जॾहिं हू ॻाईंदो हो त हाज़िर माण्हुनि खां ज़बरदस्त दाद ऐं मुहबत हासिलु कंदो हो, जेका संदसि हौसला अफ़ज़ाईअ जो वॾो सबबु बणिजे। मुरीद अब्बास राग जी शुरूआती सिख्या पहिरें अब्दुल गनी ऐं अयाज़ भट्टीअ खां वरिती ऐं पोइ उस्ताद ग़ुलाम शबीर समे वटां मौसीक़ीअ जी बाक़ाइदा तरबियत हासिलु कई, जंहिं बाद हू हिकु मुकमल ऐं बासलाहियत फ़नकार तौरु साम्हूं आयो। संदसि आवाज़ में अहिड़ो दर्द मिठास ऐं कशिश हुई जेका ॿुधंदड़नि जी दिलनि ते सिधो असरु कंदी हुई। खेसि रेडियो पाकिस्तान लाड़काणे ते शाइर ऐं ब्रॉडकास्टर कौसर बुरड़े मुतारिफ़ करायो, जंहिं बाद साल 1997 ईस्वीअ में मुरीद अब्बास जो पहिरियों ऑडियो एल्बम रिलीज़ थियो, जंहिं सॼी सिंध में हिकु वॾो धमाको करे छॾियो। ख़ासि करे उन एल्बम में ॻायल मशहूरु गीत सुहिणा सुभाणे जी काविश अख़बार पढ़जां। हिन गीत संदसि क़िस्मत बदिलाए छॾी। हीउ शाहकार गीत सिंध जे नामियारे शाइर ज़ुल्फ़कार मंगीअ जो लिखियलु हो, जंहिं मुरीद अब्बास खे सिंध जी कुंड कुड़छ में लाज़वाल शोहरत बख़्शी। माण्हू संदसि आवाज़ जा दीवाना बणिजी विया ऐं नौजवान नस्ल खां वठी वॾनि ताईं हर दिलि में मुरीद अब्बास जी मुहबत जा ॾीआ ॿरण लॻा। मुरीद अब्बास जो पहिरियों एल्बम अञा माण्हुनि जे दिलनि ते राज करे रहियो हो त संदसि ॿियो एल्बम बि मार्केट में अची वियो। हिते हिकु हसीन इत्तफ़ाक़ इहो थियो जो खेसि शाइर सैयद सागर शाह जो साथ मिलियो। ईअं महसूसु थियणु लॻो ॼण कुदरत हिकु दर्द लिखण वारे खे दर्द ॻाइण वारे सां मिलाए छॾियो हुजे। सैयद सागर शाह जी दर्द भरी शाइरी ऐं मुरीद अब्बास जी सोज़ भरी आवाज़ जॾहिं गॾु थिया त सिंध जे आशिक़ मिज़ाज माण्हुनि जे दिलनि में तूफ़ान बर्पा थी वियो। संदसि गीत माण्हुनि खे पंहिंजी मुहबतुनि, जुदाइयुनि ऐं अहसासनि जी दुनिया में वठी वेंदा हुआ। जॾहिं संदसि ॿियो एल्बम रिलीज़ थियो त उन में शामिल गीत पहिरें एल्बम खां बि वधीक मक़बूल ऐं असराइता साबित थिया।
ईअं मुरीद अब्बास जा हिक पुठियां ॿिया एल्बम रिलीज़ थींदा रहिया ऐं हर नए एल्बम सां संदसि मक़बूलियत आसमान ते पहुचण लॻी। ओ जानी मिठाई खाराए नहीं यार जी अल्लाह जानी मिठाई खाराए नहीं। साल 1997 ईस्वीअ खां वठी साल 1999 ताईं सिर्फ़ 2 सालनि जे मुख़्तसिर अरसे में मुरीद अब्बास जा 12 खां 13 इंतहाई मक़बूल एल्बम रिकॉर्ड थिया। ओ लख मुबारकूं अथई ओ बेवफा। सिंध जी तारीख़ में मुरीद अब्बास उहो पहिरियों सिंधी फ़नकार बणियो जंहिं तमामु थोरे अरसे अंदरि सभ खां वधीक ऑडियो कैसेटूं रिकॉर्ड करायूं। कंहिंजी मोहबत में रोवण जारो जिन में नोहा पिणु शामिल हुआ। मुरीद अब्बास जे हिन मुख़्तसिर पर यादगार फ़नी सफ़र में सिंध जे वॾनि शाइरनि संदसि साथ ॾिनो, जिन में सैयद सागर शाह, वहीद हकड़ो, ज़ुल्फ़कार मंगी, अलीगुल सांगी, मुमताज़ चांडियो ऐं केतिराई ॿिया नामियरा शाइर शामिल हुआ। उन्हनि शाइरनि जी शाइरी ऐं मुरीद अब्बास जी आवाज़ गॾिजी सिंधी मौसीक़ीअ खे हिकु नओं रंग ऐं नई सुञाणप ॾिनी, पर क़िस्मत खे शायदि कुझु ॿियो ई मंज़ूर हो। भरोसा नहीं है कोई जिंदगी दा। 27 मार्च साल 1999 ईस्वीअ ते हिकु महफ़िल सजी, जंहिंमें हिक पासे हज़ारे मदाह पंहिंजे महबूब फ़नकार मुरीद अब्बास जो इंतज़ारु करे रहिया हुआ, जॾहिं त ॿिए पासे मौत संदसि राह तके रहियो हो। ताड़ियुनि जी गूंज में ऐं मदाहुनि जी मुहबत विच में जॾहिं ही नौजवान फ़नकार स्टेज ते पहुतो त महफ़िल जी शुरूआत खां कुझु ई मिंटनि बाद मथसि हथियारनि सां हमिलो कयो वियो, जंहिं सबबु हू सख़्तु ज़ख़्मी थी पियो। खेसि इस्पताल नियो पियो वियो, पर हू ज़ख़्मनि जी तकलीफ़ न सहंदे रस्ते में ई ज़िंदगीअ जी जंग हाराए वियो। ओ मथा मौत अची बीठो पर यार न तूं। ॿुधायो वञे थो त संदसि मथां कारें जो इल्ज़ाम लॻायो वियो, पर संदसि ओचिते ऐं अलमनाक मौत सॼी सिंध खे सोगवार करे छॾियो। हो आयो लाश ते खणी गुल हथनि में। मुरीद अब्बास सिर्फ़ 2 सालनि जे मुख़्तसिर अरसे में जेका मुहबत इज़त ऐं शोहरत हासिल कई, उहा शायदि ई कंहिं ॿिए फ़नकार खे एतिरे थोरे वक़्त में मिली हुजे। मुरीद अब्बास जे विछोड़े न सिर्फ़ सिंधियुनि जा जीव झोरिया, पर सिंध हिकु अहिड़े सुरीले दर्द भरे ऐं ख़ूबसूरत आवाज़ खां हमेशह लाइ महरूम थी वई, जंहिंजी खोट अॼु ताईं महसूसु कई वञे थी। संदसि ॿुढड़ी अमड़ इंसाफ़ जा दर खड़काईंदे खड़काईंदे थकिजी पई, पर खेसि किथे बि इंसाफ़ न मिली सघियो। अॼु बि जॾहिं मुरीद अब्बास जा गीत वॼनि था त हज़ारे दिलियुनि में पुराणियूं यादूं ताज़ियूं थी वञनि थियूं। संदसि आवाज़ अॼु बि माण्हुनि जे दिलियुनि में ज़िंदा आहे ऐं रहंदो। संदसि आख़िरी आरामगाह चोडियल शाह क़ब्रिस्तान नएं देरे में वाक़िअ आहे, जिते संदसि मदाह अॼु बि अक़ीदत जा गुल पेश करणु ईंदा रहनि था। मुरीद अब्बास सिर्फ़ु हिकु ॻाइणो न हो, पर सिंध जे एहसासनि, मुहबतुनि ऐं दर्दनि जो आवाज़ु हो। अहिड़ो आवाज़ु जेको वक़्तु गुज़रण बावजूदि कॾहिं बि ख़ामोश न थींदो। जेकॾहिं अव्हां खे सिंध जे सुरीले आवाज़ मुरीद अब्बास जी ही दर्द भरी एहसासनि सां भरियल ऐं दिलि खे भाईंदड़ कहाणी पसंदि आई हुजे त महिरबानी करे हिन वीडियो खे ज़रूरु लाइक करियो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर करियो ऐं असांजे YouTube चैनल MH पयार खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अव्हां जी हिकु सब्सक्रिप्शन असांजे लाइ हौसले, मुहबत ऐं सपोर्ट जो वॾो ज़रियो आहे, जंहिंसां असां अव्हां ताईं सिंध जे अज़ीम फ़नकारनि, तारीख़ी शख़्सियतुनि ऐं विसरियल यादगिरियुनि जूं वधीक ख़ूबसूरत कहाणियूं आणींदा रहंदासीं। ऐं हा, कमेंट में ज़रूरु ॿुधायो त मुरीद अब्बास जे गीतनि मां अव्हां जो पसंदीदा गीत कहिड़ो आहे। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।